श्रीमद् भागवत महापुराण में उद्धव जी पूछन था, श्री कृष्ण मूर्ख किसको कहते हैं? मूर्ख कंहिंखे चवंदा आहिनि? तव्हां छा जवाब ॾींदो ॿुधायो? असां छा जवाब ॾींदासीं? जेके बुद्धि घटि आहे, जेके सम्झ घटि आहे, जेको व्यवहार कुशल न आहे, उही त मूर्ख आहे। उथणी वेहणी जेके नथी अचे, ॻाल्हाइण जो अकुल कोन्हे, उहो मूर्ख आहे। हिसाब किताब न अचे, जेको ठगाइजी वञे, उहो मूर्ख आहे। असांजी भाषा त इहा ई आहे। कबीर साहब त चवनि था, कबीरा आप ठगाइए, ठगिए ना कोई और, आप ठगे सुख होत है और ठगे दुख हो। पाण ठगाइजी वञे, तव्हांजा दुख कष्ट वया, लेकिन तव्हां ॿिए खे ठगींदो त उन जा दुख तव्हां ॾींदो। त असांजे नज़र में मूर्ख केरु? जेको व्यवहार कुशल न आहे, जेके दिमाग घटि आहे, उहो मूर्ख आहे। लेकिन कमाल आहे, श्री कृष्ण भगवान चवता है, उद्धव मूर्ख मनुष्य वह है जो खुद को शरीर समझता है।